बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सभिनी सिंधवासिन खे अस्सलाम वालेकुम। हक़ मौजूद दोस्तों, मां आहियां सूफ़ी फ़नकार फ़कीर सुलेमान सब्ज़ोई। अॼु ही वीडियो क्लिप मां हिकु ख़ासि मक़सद लाइ भरियां थो। महिरबानी करे ही पैगाम आख़िर ताईं ॿुधंदा ऐं इनखे वधि में वधि शेयर कंदा। अर्ज़ु इहो आहे त गवर्नमेंट ऑफ सिंध खे असांजी गुज़ारिश आहे, हथ ॿधी अपील था कयूं त प्लीज़ महिरबानी करे असांजे कंदकोट शहर में कशमोर ज़िले में हिकु दिलि जी इस्पताल NICUD इस्पताल खोली वञे। छो त हिते असांजे पसगरदाईअ में NICUD इस्पताल कान्हे का, कशमोर ज़िले में ई नाहे। बलूचिस्तान जा माण्हू बि हेॾे था अचनि, सखर में आहे ऐं आए ॾींहं अहिड़ा केस था अचनि जो सखर ताईं पहुचण में ई अध में रस्ते में ई माण्हू जी डेथ थी वञे। महिरबानी करे वरी बि असीं गुज़ारिश था कयूं, हथ ॿधी अपील था कयूं त असांजे कशमोर ज़िले में ख़ासि करे कंदकोट शहर में असांखे दिलि जी इस्पताल खोले ॾिनी वञे त असां मिसकीन ऐं ग़रीब आवाम तव्हांजा दुआगू रहंदासीं। ऐं तव्हां सभिनि खे मां इहा वरी बि गुज़ारिश थो कयां त महिरबानी करे हिन वीडियो पैगाम खे ज़्यादा खां ज़्यादा शेयर कंदा। अस्सलाम वालेकुम। हक़ मौजूद।